नाज़रीन, तकरार ड्रामे जी अचण वारी नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त असद कुरैशी यानी शेर अली वञी थाणे पुॼंदो ऐं उन खे जेल में क़ैद कयो वेंदो ऐं हू जेल में सजावल ख़ान जा हिकु ॾींहुं ॻणींदो जीअं हुतां निकिरां त सजावल ख़ान खे टफ टाइम ॾियां। ऐं तव्हां दोस्तो इन शइ में परेशान हूंदो त अञा ताईं पुरमो न आयो तकरार ड्रामे जो। काफ़ी दोस्तनि जा कमेंट बि मूं आया त तकरार ड्रामे जो पुरमो छो न आयो, छाजे करे अॼुकल्ह पुरमो हेॾे होॾे कयो वञे थो, ग़लति टाइम ते ॾिनो वञे थो। दोस्तों असल में मोहब्बतनि जो माग ड्रामो अची वियो आहे, इन जे करे उन जा व्यूज़ वधाइण जे लाइ तकरार जो पुरमो पोइना कयो वियो आहे। न त टाइम ते तकरार जो पुरमो अची वेंदो, लेकिन मोहब्बतनि जो माग खे माण्हू घटि ॾिसनि था, उन जा व्यूज़ नथा अचनि, इन जे करे ई पुरमो थोरो पोइना करे अॻे 9 बजे ॾिनो, हाणे 9 खां हाणे वरी अॼु शाम यानी 5 बजे पुरमो यूट्यूब चैनल ते अपलोड थींदो। ऐं अॼु तव्हांखे ख़बर आहे जुमो बि आहे, अॼु राति वरी जेका एपिसोड ईंदी उन जो वरी पुरमो न ईंदो, लेकिन कल्ह हरी जो पुरमो अॼु शाम 4-5 बजे अपलोड थी वेंदो यूट्यूब चैनल ते। इहा ई वजह आहे जंहिंजे करे पुरमो पोइना कयो वेंदो आहे, ॿी का वजह कान आहे। तकरार ड्रामो सोप सीरियल हिकु बहितरीनु ड्रामो आहे, लेकिन मोहब्बतनि जो माग ओतिरा व्यूज़ न खणी सघियो जेतिरी उमेद हुई। माण्हू इंतज़ारु करे रहिया हुआ त मोहब्बतनि जो माग हिकु बहितरीनु ड्रामो न कंदो, लेकिन उन ओतिरो ख़ासियत उन में न आहे। सिर्फ़ु फ़नी ऐं कॉमेडी किरदारु थोरो घणो सुठो। त दोस्तों वीडियो पोइ पुॼाणी ते सब्सक्राइब ज़रूरु कंदा।